अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थी छारेस बालाजी खान हाणे पंहिंजे चाल में कामयाब थी वेंदो। छा गमदिल हाणे मल्हार जे मथां केस दाख़िल कराए छॾींदो। छा पुलिस हाणे इस बालाजी खान जे चवण मल्हार खे लाकब कराए छॾींदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल आमिर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा दोस्तों। सब्सक्राइब करण सां को अव्हांजो बैलेंस न किरंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करियूं, हलो था पंहिंजे कहानी ई अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदव रेस बालाजी खान जी जेको आहे पूरी इहा कोशिशि हूंदी त मां कीअं बि करे जा माण्हू बि आज़ाद कराए वञा त मल्हार खे बि गिरफ़्तार करे वठां। बहरहाल रेस बालाजी खान जो इहो चाल नाकाम थी वेंदो ऐं रेस बालाजी खान मल्हार खे कॾहिं बि लाकब न कराए सघंदो। रेस बालाजी खान जा माण्हू कॾहिं बि आज़ाद थी न सघंदा, छो जो पापनगर ड्रामो हाणे पंहिंजे पुॼाणी ते पुॼण वारो आहे। ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदव गमदिल जेको आहे पुलिस वटि वेंदो ऐं पुलिस खे चवंदो मां हाली फ़िलहाल कंहिंजे मथां FIR कटण न पियो चाहियां। पुलिस चवंदो तव्हांजो दुश्मन सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मल्हार आहे, मल्हार खां सवाइ अव्हां जो कोई बि दुश्मन नथो थी सघे। उनजे करे तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां मल्हार जे मथां केस दाख़िल कराए छॾियो। गमदिल चवंदो त पुलिस मां ईअं केस दाख़िल नथो कराए सघां, मूंखे 2 ॾींहं सोचण जे लाइ ॾियो। उन खां बाद मां जेको आहे मूंखे इतला कंदुसि ऐं पोइ अव्हां उन मथां केस दाख़िल कयो। ईअं मां कॾहिं बि नथो करे सघां। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो मुरली जेको आहे मल्हार खे चवंदो त हाणे तोखां जल्द जेतिरो थी सघे त तूं गमदिल वटां थी ईअं न थे जो हू वरी तुंहिंजे मथां केस दाख़िल कराए छॾे ऐं तूं लाकब में हुजी। मल्हार चवंदो त बाबा मां कॾहिं बि उन वटि हली न वेंदुसि, छो जो हू मुंहिंजो दुश्मन आहे। अगरि जेकॾहिं मां उन वटि वियुसि त पोइ हू आकरा कंदो त आकर ॾेखारींदो, जे करे मां उन वटि नथो वञी सघां। पर हू पूरे कहिड़ो बि सम्झे चाहे मुंहिंजे मथां केस दाख़िल कराए छॾे, पर मां उन वटि कॾहिं बि न वेंदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदव त वरेल खान जेको आहे तमामु जल्द पंहिंजे पुट सिकंदर सां सलाह करे ऐं रेस बालाजी खान मथां हमलो कंदो ऐं रेस बालाजी खान मथां हमलो करे पोइ पापनगर ड्रामे खे पंहिंजे पुॼाणी ते पहुचाईंदा ऐं जेको आहे बालाजी खान खे बि पंहिंजे पुॼाणी ते पहुचाईंदा ऐं बालाजी खान खे ख़तमु करे छॾींदा। इहे तमामु जल्द अव्हांखे सीन ज़रूरु ॾिसण वटां मिलंदा। ही तमामु जल्द गॾु थियण वारा आहिनि ऐं वरेल खान जेको आहे शेरदिल खे पाण सां गॾु मिलाए छॾींदो ऐं पोइ रेस बालाजी खान मथां हमलो कंदो। दोस्तों उमीद है कहाणी आई हूंदी, अव्हांखे पसंदि असांखे ॾींदा। हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।